जज खे धमकियुनि वारा ख़त मिलण जो सिलसिलो रुकिजी न सघियो। इस्लामाबाद हाई कोर्ट जे जजनि खां पोइ चीफ जस्टिस काज़ी फाइज़ ईसा समेत सुप्रीम कोर्ट जे 5 जजनि ऐं लाहौर हाई कोर्ट जे 4 जजनि खे बि धमकी वारा ख़त मोकिलिया विया। जस्टिस मंसूर अली शाह, जस्टिस अतहर मिनल्लाह, जस्टिस जमाल मंदूखेल ऐं जस्टिस अमीनुद्दीन ख़ासकेली खे धमकीअ वारा ख़त मिलिया आहिनि। चारई ख़त 1 अप्रैल ते सुप्रीम कोर्ट खे मिलिया, जिन में पाउडर बि मिलियो ऐं ख़त में धमकी वारियूं शिकिलूं ठहियल आहिनि। लाहौर हाई कोर्ट जे रजिस्ट्रार ऑफिस में 4 जजनि खे धमकियुनि वारा ख़त मिलण जो तस्दीक करे छॾी। रजिस्ट्रार ऑफिस मूजिबि ख़त जस्टिस शुजात अली ख़ान, जस्टिस शाहिद बिलाल हसन ऐं जस्टिस आलिया नीलम जे नाले मोकिलिया विया आहिनि। शकी ख़तनि जी जांच लाइ फॉरेंसिक टीमूं हाई कोर्ट पहुची CCTV कैमराउनि जो जाइज़ो वरितो। सुप्रीम कोर्ट जजनि खे ख़त वारे मामले ते फुल कोर्ट जोड़ण जो इशारो ॾेई छॾियो। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ ईसा रिमार्क्स ॾिना आहिनि त अदलिया जी आज़ादी ते ज़ीरो टॉलरेंस आहे। अदलिया जे कम में मुदाख़लत हू पसंदि नाहिन कंदा। अदलिया जी आज़ादी ते कंहिं बि क़िस्म जो हमिलो थींदो त सभ खां पहिरियां हू ऐं संदसि साथी बीठल हूंदा। मुलाक़ात में वज़ीर आज़म वाज़े पैगाम ॾिनो त अदलिया जी आज़ादीअ ते सौदेबाज़ी न थींदी। फुल कोर्ट न जोड़ण जो सबबु जज जी अदम दस्तयाबी हुई। कुछ जज लाहौर ऐं कुछ कराची में आहिनि। मुमकिन आहे त ईंदड़ ॿुधणी ते फुल कोर्ट जोड़ी वञे। बाक़ी जजनि सां सलाह मशवरे बाद जल्द ॿुधणी करे सघिजे थी। मामले ते रोज़ाने जी बुनियाद ते ॿुधणी कई वेंदी। अमरीका पारां हिकु भेरो ॿीहर पाकिस्तान सां सिक्योरिटी पार्टनरशिप जारी रखण जे अज़म जो इज़हार अमरीकी परॾेही वज़ारत जे तर्जुमान मिथ मिलर चयो आहे त पाकिस्तान सां सिक्योरिटी पार्टनरशिप संदन अवलीन तरजीह रही आहे ऐं हू उन खे अॻिते बि जारी रखंदा। हू पाकिस्तान में हर हिक सां कानून मूजिबि सलूक ॾिसणु चाहिनि था। सभिनी इमदादी प्रोग्रामनि जी निगरानी जारी रखंदा। भारत वाज़े कयो आहे त हू सिख अॻुवान जे क़त्ल जी मुकमल जांच ॾिसणु चाहिनि था। गॾियल क़ौमुनि तरफ़ां अफ़गानिस्तान खे इमदादी रक़म ॾियण वक़्तु यकीनी बणाए वञे त उहा ज़रूरतमंदनि ताईं पहुचे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे बानी चेयरमैन ऐं मुल्क जे चूंडियल पहिरीं वज़ीर आज़म शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी 45वीं वरसी अॼु मल्हाई पई वञे। PP तरफ़ां मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीबूं थियल पार्टी अॻुवानी कारकुन गड़ी खुदा बख़्श भुट्टो में शहीद बक़ाइद जे मज़ार ते हाज़िरी भरे ख़राज अक़ीदत पेश कंदा। सदर मुमलिकत आसिफ अली ज़रदारी चयो आहे त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो अदालती क़त्ल मुल्क ख़िलाफ़ साज़िश हुई। शहीद भुट्टो पंहिंजे मुल्क ऐं अवाम सां मोहबत कंदो हो। इहो मुल्क सभिनी लाइ मुक़दस आहे। हिन मुल्क खे जन्नत जहिड़ो ठाहींदा। बिलावल भुट्टो जी क़यादत में पाकिस्तान शहीद भुट्टो जे दौर जी मंज़िलूं माणींदो। वफ़ाक़ी हुकूमत ईद उल फितर जे 4 ॾींहं मोकलुनि जो ऐलान करे छॾियो। 10 अप्रैल अरबा खां 13 अप्रैल छंछर ताईं ईद जूं मोकलूं हूंदियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मोकलुनि जी मंज़ूरी ॾेई छॾी। मौसमियात खाते 9 अप्रैल ते शवाल जो चंड नज़र अचण जो इम्कान ज़ाहिर कयो आहे। घारो मां नींगरी खे अगवा कंदड़ जवाबदार रफ़ीक ख़ासकेली पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो। पुलिस जो चवणु आहे त शाहीन फार्म बाबड़ा वटि पुलिस खे ॾिसी जवाबदार फायरिंग कई। एहलकारनि जी जवाबी फायरिंग में मारिजी वियो। लाश अस्पताल मुंतक़िल। गज़ा में क़ाबिज़ यहूदी फ़ौज जूं वहशानियूं कार्रवायूं जारी। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 59 फ़लस्तीनी शहीद, 83 ज़ख़्मी। शहीद जो अंग 32,972 थी वियो। 75,577 ज़ख़्मी थी चुका आहिनि। ख़ानिस में इमारतुनि ते बमबारी, 10 फ़लस्तीनी शहीद। देर अल बला, तल अलवा, ज़ैतून ऐं जबालिया जे भरपासे में हमला। हमास अॻवान इस्माइल हानिया जो चवणु आहे त इम्कानी जंगबंदी जे पंहिंजे मुतालबनि ते क़ाइमु आहिनि। क़तरी वज़ीर आज़म पारां गज़ा में जंगबंदी लाइ ॻाल्हियुनि जी तस्दीक। ऐं ईरानी सुपर लीडर आयतुल्लाह अली ख़ुमैनी चयो आहे त इसराइली हुकूमत गज़ा में नाकाम थी चुकी आहे। शाम ते इसराइली हमलो मायूसी जी अकासी करे थो। सफ़ारतखाने ते हमले जो जवाब ज़रूरु ॾींदा। इसराइल ईरान तरफ़ां रद्द अमल जो ख़दशो ज़ाहिर कंदे एयर डिफेंस सिस्टम हाई अलर्ट करे छॾियो। इसराइली अख़बार जो चवणु आहे त इसराइल जी फ़ौज रिज़र्व फ़ौजी बि तलब करे वरिता। ईरान हिज़बुल्लाह ऐं हुसैन बदिरां सिंधी रीति मिज़ाइल हमलो करे सघे थो।